साड़ू जी थण साड़ू जी उहा जेको उन तक़रीबन 70-80% जेको कंट्रोल थो रहे। ही सोल्यूशन तव्हां जेको आहे 6 खां 7 जानवरनि ताईं अमल करे सघो था, वरी तव्हांखे वरी ॿियनि लाइ वरी ॿियर सोल्यूशन ठहणो आहे। अॼुकल्ह मेहनि जी ॾुहाई करण जूं मशीनूं बि मार्केट में अची वियूं आहिनि। उन जो तरीक़ेकार बि तव्हांखे ॾेखारींदा था हलूं। चौपाई माल जी खाद खुराक जदीद दुनिया में एक साइंस है जैसे अमल करण से मुनासिब पैदावार वठी सके थी। मुतवाज़िन खुराक सावन गाहन की पंहिंजी अहमियत है। मुख्तलिफ उम्रन तोड़े वक्तन में जानवरन की खाद खुराक की जान लाइ एनिमल न्यूट्रिशन से बेहतर बुधाए सके थो। साईं जानवरन की पालना जो दारो मदारी घणे भाङे खुराक ते आहे ऐं खुराक में जॾहिं मुतवाज़िन करण की ॻाल्हि था करियूं या खुराक खे असां चऊं था जानवरनि खे पैदावार मुताबिक़ मिले त असां असल में चवंदा पिया आहियूं त जानवरनि खे लहमियात तवानाई सणभ निमकियात जेके आहिनि मुनासिब मिक़दार में मिलनि ऐं उहे शयूं जेके आहिनि मिसाल जी तरह सां जेका तवानाई आहे सा ॾारे में वधीक आहे, कणिक जे ॾारे में वधीक आहे, कणिक जे भूसे में वधीक आहे, चांवरनि जी कटी में वधीक आहे ऐं अहिड़े तरीक़े सां शीरे में वधीक आहे। जॾहिं लहमियात जी ॻाल्हि था करियूं त लहमियात जेका आहे सा खड़ में वधीक आहे, जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा खड़ थियनि था। कॉटन सीड केक आहे, कैनोला केक आहे ऐं ॿिया जेके बि इन क़िस्म जा खड़ आहिनि उन में थिए थी। जॾहिं उन्हनि खे मुतनासिब करे ॾियण जो मक़सदु हूंदो आहे त उन जो मक़सदु इहो हूंदो आहे त उन्हनि खे मिलाए ॾिजे उन हिसाब सां जंहिंसां जानवर जी पैदावार में वाधारो अचे। असां वटि जेके खीर पैदा कंदड़ भाॻिया आहिनि, जेके कमर्शियल फार्म हलाइनि था, उन्हनि जो हिकिड़ो तवाज़न ठहियलु आहे जेको मुख़्तलिफ़ न्यूट्रिशनिस्ट सां मिली करे हुननि ठाहियो आहे। उनमें तक़रीबन जेको अंग्रेज़ी में चइबो आहे थंब रूल या जेको थुले लेखे जेको उसूल आहे उहो इहो आहे त 8 किलो राशन दाणेदार राशन ॾियणो आहे। उन दाणेदार राशन मंझि तक़रीबन 4 किलो जेके से तवानाई वारा राशन थियनि था ऐं 4 किलो जेके आहिनि से लहमियात जंहिंमें वधीक मिक़दार आहे उहो थिए थो ऐं उनखे मिलाइण खां पोइ खीर वारनि जानवरनि खे 16 खां 18 सैकड़ो जेका लहमियात वारो खाधो मिले थो ऐं उनमें तवानाई जो जेको आहे सो काफ़ी मिक़दार रहे थो। जानवरनि जो हिकिड़ो त इहो हिसाब थिए थो, ॿियो हिसाब इहो थिए थो जानवरनि खे कुल तवानाई मिली केतिरी ऐं उनखे जेको सुको मादो मिलियो केतिरो। तव्हां सम्झो त जानवर खे जेकॾहिं साओ गाह असीं ॾियूं था, साओ गाह असां 30 सेर ॾिनो त 30 सेर साए गाह सां उनजी पैदावार जी ज़रूरतूं नथियूं पूरियूं थियनि, छो त साए गाह में 20 सैकड़ो सिर्फ़ु सुको मादो थिए थो ऐं 20 सैकड़ो सुको मादो माना 10 सेरनि ते 2 किलो, 30 सेर सां साओ गाह ॾिनो त 6 किलो मिलियो हुनखे सुको मादो। जॾहिं त खीर ॾींदड़ जानवरनि खे तक़रीबन 8 खां 10 किलोग्राम ताईं सुके मादे जी बि ज़रूरत पए थी। पर जेके भलियूं मेयूं जेके तमामु सुठियूं थियनि थियूं या ॿाहिरि जा जेके क्रॉस जा जानवर जेके थियनि था उन्हनि खे 12 किलोग्राम ड्राई मैटर जी ज़रूरत पए थी, जंहिंमें डाइजेस्टेबिलिटी माना हाज़मे जी जेका हुजे सा 70 सैकड़ो ताईं हुन में मौजूदु हुजे, हज़म थिए। त उन जे करे साओ गाह, बोह ऐं इहो राशन इन्हनि टिनी शयुनि खे मिलाइणो पवे थो। सम्झो त 2 टाइम खीर ॾिजे थो जानवर, 2 टाइम खुराक ॾिजे थी त 4 किलोग्राम ताईं राशन, 4 किलोग्राम ताईं बोह ऐं तक़रीबन 10 किलोग्राम साओ गाह इहो मिलाए हिकिड़े टाइम ते ॾिबो ऐं उन जानवर मां खीर जी उमेदु रखबी त उहो 6 खां 8 किलोग्राम ताईं लीटर ताईं खीर टाइम ते ॾींदो त उनजी तक़रीबन जेको आहे उहा खुराक जी ज़रूरतूं पूरियूं थियनि थियूं।
इन खां पोइ खीर जो हिकिड़ो ॿियो जेको असां वटि हिसाबु रखियो वेंदो आहे, जेको तमामु पुराणो ऐं थुले लेखे उसूल ते ॿधल आहे, उहो इहो आहे त जेकॾहिं को जानवर 3 सेर खीर ॾिए थो त उनखे 1 किलोग्राम दाणेदार राशन ॾियणो आहे, जंहिंमें अधु हिसो जेको आहे तवाने वारे जो हूंदो, अधु जेको आहे सो हूंदो लहमियात वारे खाधे जो बुनियादु हूंदो। त उन मंझि जेके 9 सेर खीर आहे उहो तक़रीबन 3 सेर उनखे राशन मिलंदो। उन मंझि बोझो न हूंदुसि, बाक़ी जेको बि राशन हूंदो साए गाह ते ॿधल हूंदो। त जॾहिं असां साए गाह जो मिक़दार वधाईंदासीं तॾहिं असांखे दाणेदार राशन जी घटि ज़रूरत पवे थी, छो साए गाह में ख़ुदि बि काफ़ी जेका आहे सा न्यूट्रिएंट्स मौजूदु रहनि था। त इहो हिकिड़े न्यूट्रिशनिस्ट लाइ ॾिसणो इहो पवंदो आहे त असां वटि शयूं मौजूदु कहिड़ियूं आहिनि ऐं असीं उनखे कीअं मुतनासिब ठाहियूं, उन बुनियाद ते असां कयूं था। जानवरनि में पैदा थींदड़ आम बीमारियुनि जी ॼाण ऐं उन खां बचाव जे तदबीरनि तोड़े मार्केटिंग जी ॼाण बि ज़रूरी आहे, जंहिं लाइ माहिर डॉक्टरनि जे सलाहनि ते अमल करणु घुरिजे। वैक्सीन जेका आहे हिकु तमामु अहम ॻाल्हि आहे ऐं शायदि इहा ई ॻाल्हि आहे जंहिं ते मालवनि तवजो नथा ॾियनि ऐं इन जे तवजो न ॾियण जे करे इन में तमामु घणा नुक़सानात थियनि था। तव्हां ॾिठो हूंदो त नंढपण में जॾहिं असीं नंढा हुआसीं त स्कूलनि में अची हेल्थ डिपार्टमेंट वारा ॿारनि खे टुका लॻाराईंदा हुआ ऐं उहे टुका चेचक जा या माता जा टुका हूंदा हुआ, जंहिंजे करे अॼु ताईं अलाह साईं जी महिरबानी सां असीं सभु उन बीमारी खां महफ़ूज़ आहियूं। वैक्सीन जो रोल इहो ई आहे त हू हिकिड़े ॾिनल टाइम ते या ॾिनल टाइम जे लाइ जानवर खे जेका आहे सो बीमारी खां महफ़ूज़ रखे। जेके टुको लॻल हूंदो ऐं मालवंत टुका लॻाराईंदा पंहिंजे जानवरनि खे त उहो इन ॻाल्हि खां मुतमइन रहनि त उहा बीमारी हुन जे जानवर में कोन ईंदी ऐं एज़ ए रिज़ल्ट उनखे उहे नुक़सान जेके बीमारी अचनि खां पोइ जानवर जी अमवात जी सूरत में थियनि था उहे घटिजी वेंदा ऐं जानवर वधीक पैदावार बि ॾींदा ऐं बीमारी खां महफ़ूज़ रहंदा। हीअ हिकिड़ी तमामु मां सम्झा थो तमामु अहम ॻाल्हि आहे। इन जे बारे में खाते तरफ़ां बि टाइम टू टाइम मालबंदनि खे असीं आगाही ॾींदा रहंदा आहियूं, टेलीविज़न प्रोग्रामनि जे थ्रू, अख़बारनि में हर 3 महीननि खां पोइ असांजी फोरकास्ट ईंदी आहे त अचण वारे हिन 3 महीननि में ही बीमारियूं थी सघनि थियूं जानवरनि में ऐं मालबंदनि खे सलाह ॾींदा आहियूं त हिन बीमारियुनि जे लाइ वेझे जानवर जे अस्पतालनि में वञी पंहिंजे जानवरनि खे बचाव जा टुका लॻाराइनि। हिकिड़ो टुको तव्हांजी नंढी तवजो ॾियनि था, हिकिड़ो जानवर जेको आहे तव्हांजो तमामु कॉस्टली जानवर 50,000 जो थी सघे थो, लख जो जानवर थी सघे थो, उहो हिकिड़े मुदे जे लाइ 6 महीननि जे लाइ या साल जे लाइ जेको बि बीमारी जो वैक्सीन जो मुद्दो आहे उन लाइ उहो महफ़ूज़ थी वेंदो। तंहिंजे लाइ हीअ ज़रूरी आहे त जानवर खे टुका लॻाइनि। ॾिसो, बीमारी जेका बि मुतअदी बीमारी या विचुड़ंदड़ बीमारी आहे उहो वायरल बि थिए थी, उहो बैक्टीरियल बि थिए थी। ॿिन्ही जो सूरतनि में बीमारी तमामु तेज़ सां पकड़ंदी आहे। हा, जेकॾहिं तव्हां बैक्टीरियल बीमारी जी ॻाल्हि था कयो त बैक्टीरिया जेका आहे सो गलघोटू या गोगे जी बीमारी आहे, पाण वटि बैक्टीरिया जी बीमारी आहे। अहिड़े हिसाब सां एंटेरोटॉक्सीमिया नंढे जानवरनि में बीमारी आहे, बैक्टीरिया जी बीमारी आहे। सामारिया जी जेका बीमारी आहे इहा वायरल बीमारी आहे। वायरल बीमारी में हीअ थींदो आहे त जॾहिं हू माल में अची वेंदी आहे त हू तेज़ सां पखिड़िजी वेंदी आहे, पर पोइ वरी पंहिंजे टाइम सां उन मां निकिरंदी आहे। मसलन जेकॾहिं सामारे जी बीमारी आहे ऐं हुनजो 10 ॾींहं जो मुद्दो आहे त या 15 ॾींहं जो मुद्दो आहे त 10 ॾींहं जो मुद्दे में हू बीमारी पूरे हुन जानवर सभु पकड़बी। हिकिड़े जानवर खे जेको झलिजी वेंदो उन में उहो पंहिंजूं निशानियूं ॾेखारंदी ऐं 10-15 ॾींहंनि खां पोइ वरी आहिस्ता आहिस्ता उहो सबसाइड थियणु ख़तमु थियणु शुरू थी वेंदी ऐं उन दौरान जेके तव्हां हुनखे को इलाजु कंदो त उहो इलाजु जेको हूंदो सो सेकेंडरी इन्फेक्शन्स खे, माना हुन बीमारी जे करे जेके हालतूं पैदा थींदियूं, जेके ख़राबी पैदा थियूं, उनखे दुरुस्त करण में या उनखे ठीकु करण में मदद कंदी। पर जेका बीमारी अची वई आहे उन वायरस खे किल करण में मदद न कंदी। पर जेका बैक्टीरियल बीमारी आहे उन में जेकॾहिं बीमारी अचे थी, गोगे जी बीमारी अचे थी, तव्हां उन में को एंटीबायोटिक्स ॾियो था त उन खां कंट्रोल थिए थो, इलाजु थिए थो। उन में ज़रूरी आहे